नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यू सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त न्यू सईदाबाद सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि अब्दुल वाहिद उमरानी, वकार लाखो, मलिक मोहम्मद अली जी अॻुवाणी में समाजी राब्ता ऑफिस न्यू सईदाबाद जे अॻुवाणनि समेत शहरनि माण्हुनि पारां पाकिस्तान आर्मी जी हिमायत में मुज़ाहिरो करे इंडिया जे ख़िलाफ़ सख़्त नारा हयां ऐं इंडिया जो झंडो साड़ियो वियो। इन मौक़े ते अॻुवाण ख़िताब कंदे चयो, असीं पाक फ़ौज सां गॾु आहियूं, असां मुल्क लाइ सिरनि जा नज़राना ॾींदासीं, असीं पाक फ़ौज खे राज्य तहसीन पेश करियूं था। पाकिस्तानी फ़ौज मुल्क जो दिफ़ा करण जी पूरी सलाहियत रखे थी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेब।